जिसका सियासी तरबियत कायदे अवाम शहीद जुल्फ़िकार अली भुट्टो ने की, शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो ने की और पाकिस्तान पीपल्स पार्टी के कायदीन से लेकर कारकुन तक ये फर्ज है कि हम अपने आप या अपना किरदार ऐसा हो कि हम शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो और शहीद जुल्फ़िकार अली भुट्टो के नुमाइंदे होते हुए अपना सियासी किरदार अदा करें। अदालती सुधारन लाइ आइनी तरमीम जी ज़रूरत है। अवाम के यकीन ॾियारणो पवंदो त अॻिते हली कंहिंजो अदालती क़त्ल न थींदो। अदालत मञो त शहीद जुल्फ़िकार अली भुट्टो जो अदालती क़त्ल थियो आहे। जॾहिं आला अदालत ग़लती मञे त सुधार आणण थी वञनि था। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी अदालती सुधारन लाइ आइनी तरमीम आणण जो मुतालबो करे छॾियो। लाहौर में सेमिनार खे ख़िताब कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त सदर आसिफ अली ज़रदारी हिकु सियासी पार्टी खे मोहब्बत जो पैगाम मोकिलियो, पर उहा पार्टी कंहिंजी ॿुधण लाइ तयारु नाहे। जॾहिं ॻाल्हियुनि लाइ तयारी नाहे त पोइ पार्लियामेंट मां मसइलनि जो हल कढण जी उमेद न रखो। नफ़रत ऐं गारियुनि वारी सियासत छॾे पाकिस्तान लाइ सोचण जी ज़रूरत आहे। कचे में ॾोहारियुनि ख़िलाफ़ कार्रवायूं जारी आहिनि। कंहिं बि ॾोहारी खे बख़्श न कयो वेंदो। का बि सियासी मसलियत न आहे। वॾे वज़ीर जी हैदराबाद में प्रेस कॉन्फ्रेंस। चयाईं सिंध हुकूमत 300 यूनिट्स मुफ़्त बिजली ॾियण वारे मनसूबे ते कमु करे रही आहे। बेरोज़गारी तमामु घणी आहे। हर माण्हूअ खे सरकारी नौकरी नथा ॾेई सघूं। ईंदड़ बजट में हारियुनि लाइ, किसान ऐं पुरतनि लाइ लेबर कार्ड जारी कंदासीं। सिंध में को बि स्कूल उस्ताद न हुअण जे करे बंदि न थींदो। ॿोध मुतासिरनि लाइ 21 लख घर ठाहे ॾियण लाइ फंडिंग जो बंदोबस्तु थी वियो आहे। तरक़ियाती मनसूबा अवाम जी अमानत हूंदा आहिनि। इलेक्शन दौरान बिलावल भुट्टो ज़रदारी जे ऐलानियल 10 नुकाती एजेंडा ते अमल पैरा आहियूं। सॼी सिंध में अवाम खे साफ़ पाणी फराहम कंदासीं। NFC ते नज़रसानी या फार्मूलो तब्दील करण वारी ॻाल्हि में वज़न नाहे। इन खां अॻु वॾे वज़ीर हैदराबाद डिवीज़न जे 4 ज़िलनि जे चूंडियल नुमाइंदनि ऐं उहिदेदारनि जे इजलास जी सदारत बि कई। पाकिस्तान में मखलूत हुकूमत अचण बावजूद सियासी बेचैनी ख़त्म नाहे थी। सियासी चिकताण सबबि पाकिस्तान ते दबाव वधी सघे थो ऐं पढ़ी फंडिंग में देर थी सघे थी। IMF पाकिस्तान में नई हुकूमत अचण बावजूद सियासी बेयकीनी जी निशानदेही करे छॾी। आलमी मालियाती इदारे चयो आहे त नई हुकूमत स्टैंड बाय अरेंजमेंट ते अमल दरामद जो अज़म कयो आहे, पर महांगाई सियासी ऐं समाजी चिकताण पॉलिसी खे मुतासिर करे सघनि थियूं। बैंकुनि ते हुकूमत खे कर्ज़ ॾियण वारी दबाव से निजी शोबे लाइ कर्ज़ जी गुंजाइश घटिजी सघे थी। शयुनि जूं क़ीमतूं बि इस्तेहकाम खे मुतासिर करे सघनि थियूं। IMF रिपोर्ट मूजिब सुन्नी इत्तेहाद काउंसिल क़ौमी असेंबली में मज़बूत अपोजिशन जमात आहे। PTI जे आज़ाद उम्मीदवारनि सियासी पार्टियुनि खां वधीक वोट खंया। IMF जी टीम पाकिस्तान पहुची चुकी है। सुभाणे ॻाल्हियूं थींदियूं। टैक्स नेट IMF न, पर पाकिस्तान की ज़रूरत है। उन लाइ पोइते न हटंदासीं। मुल्क के मुआशी तौर अगभरो करण लाइ इदारनि जी निजकारी ज़रूरी है। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब जो लाहौर में प्री बजट कॉन्फ्रेंस के खिताब। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर चयो त हुकूमत जे एजेंडा में निजकारी शामिल है, पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप भी थींदी। अहिड़ी का बि ॻाल्हि नाहे त असां सिर्फ़ परॾेही सीड़पकारनि तरफ़ ॾिसी रहिया आहियूं। हुकूमत सिर्फ़ पॉलिसी ॾेई सघे थी। मुश्किल सूरत हाल में निकिरण लाइ प्राइवेट सेक्टर खे लीड करणो पवंदो। 12 मई सान्हे के 17 साल मुकम्मल। कराची के रस्तन ते ॾींहं ॾिठे क़त्ल कयल वकीलनि ऐं सियासी पार्टियुनि जे कारकुननि समेत 50 खां वधीक शहरनि जा वारिस अॼु बि इंसाफ़ जा मुंतज़िर। 17 साल अॻु हिकु आमिर तरफ़ां गैर फाल कयल चीफ जस्टिस इफ्तिखार मोहम्मद चौधरी जी बहाली वारी तहरीक अरूज ते हुई। 12 मई 2007 ते इफ्तिखार मोहम्मद चौधरी जी कराची आमद दौरान शहर जे रस्तनि ते सरेआम हथियारनि जी नुमाइश करे खून जी होली खेॾी वई। 12 मई सान्हे के 17 साल मुकम्मल थियण बावजूद शहीद थियल वकीलनि ऐं सियासी पार्टियुनि जे कारकुननि समेत 50 खां वधीक शहरनि जा वारिस अॼु बि इंसाफ़ लाइ बाझाए रहिया आहिनि। 12 मई वाक़े जा केस बि दाख़िल थिया ऐं जवाबदार बि गिरफ़्तार कया विया, पर अॼु ॾींहं ताईं फ़ैसिलो न थी सघियो। आज़ाद कश्मीर में महांगाई ऐं गरनि बिजली बिलनि ख़िलाफ़ अॼु 3 ॾींहं बि फीथा रोक ऐं शटरबंद हड़ताल। आज़ाद कश्मीर जे मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाज दौरान पुलिस ऐं मुज़ाहिरीन विच में छिकताण सबबि इंटरनेट सर्विस बंदि। ज्वाइंट अवामी एक्शन कमेटी जो चवणु आहे त जेसीं ताईं असांजे जाइज़ मुतालबनि ते 100% अमल न थींदो, तेसीं ताईं शटरडाउन ऐं फीथा रोक हड़ताल जारी रहंदी।
वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ आज़ाद कश्मीर जी सूरत हाल जो नोटिस वरतो। वज़ीर आज़म पारां आज़ाद कश्मीर जे वज़ीर आज़म सां फ़ोन ते राब्तो ऐं नून लीग आज़ाद कश्मीर जी क़यादत खे एक्शन कमेटी सां फौरी तौर ॻाल्हियुनि जी हिदायत। वज़ीर आज़म मसइले जे जल्द हल जी उमीद ज़ाहिर कंदे समूरनि जमातुनि खे पुरअमन रहण जी अपील कंदे चयो आहे त पुरअमन एहतजाज जमहूरियत जो हुस्न आहे, पर एहतजाज जे नाले ते कानून हथ में खणण ऐं सरकारी मिल्कियतुनि खे नुक़सान पहुचाइण जी इजाज़त न ॾींदासीं। आज़ाद कश्मीर में गुज़िरियल ॾींहुं पुलिस ऐं मुज़ाहिरीन विच में झगड़ियुनि खां पोइ हुकूमत पारां रेंजर्स तलब कई वई आहे। सदर मुमलिकत आसिफ अली ज़रदारी आज़ाद कश्मीर जी सूरत हाल ते अॼु ऐवान सदर इस्लामाबाद में समूरनि स्टेक होल्डर्स जो हंगामी इजलास सॾाए वरितो। ऐवान सदर जे ज़रियनि मूजिबि समूरनि स्टेक होल्डर्स खे हिदायत कई वई आहे त उहे आज़ाद कश्मीर में पैदा थियल सूरत हाल जे हवाले सां पंहिंजूं तजवीज़ूं खणी अचनि। ज़रियनि मूजिबि आज़ाद कश्मीर जे सदर बैरिस्टर सुल्तान महमूद, आज़ाद कश्मीर जो वज़ीर आज़म चौधरी अनवारुल हक, वज़ीर आज़म पाकिस्तान शहबाज शरीफ़, वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी कश्मीर जे मामलनि बाबति वफ़ाक़ी वज़ीर अमीर मक़ाम ऐं आला सिविल ऐं अस्करी क़यादत हंगामे इजलास में शिरकत कंदा। पीर जो ॻोठ भरिसां मंगणे जा ऐं नारे जा बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में हलंदड़ खूनी तकरार जो निबेरो। धुरियुनि मथां मजमूई तौर ते 1 करोड़ 73 लख रुपया ॾंड मुक़रर। फ़क़ीर पीर बख़्श जुणेजो जी सरपंची हेठि थियल जरगे में ॿिन्ही धुरियुनि ते 1 करोड़ 73 लख रुपया ॾंड मुक़रर कयो वियो। धुरियूं कीरखंड थी वयूं। चोरी जे मामले तां शुरू थियल तकरार में ॿिन्ही धुरियुनि जा 7 माण्हू क़त्ल थी चुका आहिनि। ऐं सॼी सिंध समेत सॼी दुनिया में माहिरुनि जो ॾींहुं मोहबत ऐं एतिराम सां मल्हाए पियो वञे। अॼोको ॾींहुं मल्हाइण जो मक़सदु माउ जहिड़े अज़ीम ऐं मुक़दस रिश्ते जी अहमियत खे उजागर करणु आहे।